इनोवेटिव पब्लिक स्कूल ॾेई में इकरा बिस्मा सां ज़्यादती, 3 सालनि जी महिनत बावजूद नज़रअंदाज, वालिदैन जो एहतजाज। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ इनोवेटिव पब्लिक स्कूल ॾेई में सालियाने इम्तिहान में पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि जे इनाम विराइण वारी तक़रीब दौरान सहाफ़ी जी धीउ इकरा बिस्मा सां नाइंसाफ़ी ते सख़्तु रद्दअमल साम्हूं आयो आहे। इकरा बिस्मा जेका 3 सालनि खां महिनत सां पढ़ाई कंदे स्कूल जे निमाया शागिर्दनि मां रही आहे, उन इनामी तक़रीब में पुठि ते धिकजण ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, मुंहिंजे हक़ खे लताड़े ॿियनि खे तरजीह ॾिनी वई, मूंखे ॻाल्हाइण जो बि मौक़ो न ॾिनो वियो। वालिदैन ऐं शहरी हलकनि जो चवणु आहे त उस्तादनि पारां पंहिंजे ॿारनि खे अॻियां आणण लाइ अहिड़ो साज़िशी अमल कयो वियो, जंहिंसां महिनती ऐं हक़दार ॿार जहिड़ोकि इकरा बिस्मा खे शदीद ज़हनी धकु रसियो आहे। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान मीडिया कोऑर्डिनेटर बदीन अली गुलाम खोसो मुतालबो कयो आहे त इकरा बिस्मा सां थियल ज़्यादती जी शफ़ाफ़ जांच कई वञे, उन सां इंसाफ़ कयो वञे, छो त तइलीम में अहिड़ियूं नाइंसाफ़ियूं मुस्तक़बिल सां खेॾण बराबरि आहिनि। वालिदैन सिंध एजुकेशन फाउंडेशन खां मुतालबो कयो आहे त स्कूल इंतिज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे हक़दार शागिर्दनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणायो वञे। अली गुलाम खोसो मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स बदीन सोशल मीडिया सेंटर सिंध।